पाकिस्तान में अॻूणे वज़ीर आज़म ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश में मुलवस न आहियूं। साम्हूं ईंदड़ दस्तावेज़नि ते को बि तबसरो न कयो वेंदो। पाकिस्तानी सफ़ारतकारनि सां थियल ॻाल्हि ॿोल त कुझु बि नथा चई सघूं। अमरीकी अॻूणे वज़ीर आज़म जे रूस जे दौरे ते ॻणती जो इज़हार कयो हो। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जी प्रेस कॉन्फ्रेंस। आलमी मीडिया ते साम्हूं ईंदड़ दस्तावेज़नि जी तस्दीक लाइ जांच थियणु घुरिजे। साइफर जी कॉपी पीटीआई चेयरमैन वटि हुई, जेका हुन वापसी न कई हुई। पीटीआई चेयरमैन जी इहा ॻाल्हि बि रिकॉर्ड ते आहे त हुन खां साइफर जी कॉपी गुम थी वई हुई। अॻूणे वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयानु। सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवी वज़ीर आज़म जे एडवाइस समरी ते सही करे छॾी। डॉक्टर आरिफ अलवी आइन जे आर्टिकल 58(1) तहत क़ौमी असेंबली टोड़े छॾी। नोटिफिकेशन जारी। क़ौमी असेंबली जे टुटण खां पोइ वफ़ाक़ी काबीना बि टुटी वई। मियां शहबाज शरीफ निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररीअ ताईं मुल्क जो वज़ीर आज़म हूंदो। निगरान वज़ीर आज़म जे नाले ते मुशावरत लाइ वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर राजा रियाज़ विच में अॼु ॿीहर मुलाक़ात थींदी। पीपल्स पार्टी निगरान वज़ीर आज़म लाइ ॿ नाला ॾेई छॾिया। ज़रियनि मूजिबि अॻूणे परॾेही सेक्रेटरी जलील अब्बास जिलानी ऐं अॻूणे चीफ जस्टिस तसद्दुक़ हुसैन जिलानी जा नाला तजवीज़ करे छॾिया। जलील अब्बास जिलानी निगरान वज़ीर आज़म लाइ मज़बूत उम्मीदवार बणिजी वियो। अपोज़िशन लीडर राजा रियाज़ निगरान वज़ीर आज़म लाइ 3 नाला तजवीज़ करे छॾिया। निगरान वज़ीर आज़म लाइ हफ़ीज़ शेख, शाहिद खाकन अब्बासी ऐं जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जे नालनि ते मुशावरत। MQM पारां निगरान वज़ीर आज़म लाइ कामरान टेसूरी ऐं नेशनल पार्टी तरफ़ां जस्टिस रिटायर्ड शकील जा नाला तजवीज़। ऐवान खे 9 मई जी साज़िश जो नोटिस वठणु घुरिजे त जीअं क़यामत ताईं मुल्क ऐं फ़ौज ख़िलाफ़ को अहिड़ी जुरत जो सोचे बि न सघे। 9 मई वारी साज़िश कामयाब थिए हा त मुल्क खे वॾो नुक़सानु पहुचे हा। असां 9 मई वारी साज़िश खे नाकाम बणायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पार्लियामेंट खे अलविदाई ख़िताब। संदसि चवणु आहे त पीटीआई चेयरमैन खे सज़ा ते का ख़ुशी नाहे थी। मिठाई विरहाइण जो सवाल ई पैदा नथो थिए। गुज़िरियल हुकूमत जी नाकामियुनि ऐं नाअहलीअ जो बार असांजे मथां पियो। IMF सां मुआहिदो गुज़िरियल हुकूमत टोड़ियो। परॾेही मुआज़ ते असांजे दोस्त ऐं बरादर मुल्कनि खे बि नाराज़ कयो। साइफर जे कूड़े बयानीअ सां अमरीका खे नाराज़ कयो वियो। चीन ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कई वई। ऐं वज़ारत संभाली त परॾेही पॉलिसी दॿाउ जो शिकार हुई। गुज़िरियल हुकूमत में दुनिया सां पाकिस्तान जा लाॻापा ख़राब हुआ। दोस्त मुल्कनि सां लाॻापनि जी बहाली में किरदारु अदा कयो। ख़ुशी आहे त पाक अमरीका लाॻापनि खे बहाल कयो। FATF जी ग्रे लिस्ट मां वक़्त खां पहिरीं ॿाहिरि निकितासीं। चीन, सऊदी अरब ऐं गॾियल अरब इमारतुनि ॾुखे वक़्त में भरपूर साथ निभायो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त रूस यूक्रेन जंग सबबि आलमी हालतुनि में तब्दीली आई। यूक्रेन जे मामले ते असांजो मौक़िफ़ चिटो रहियो। असांजा चीन सां लाॻापा वधीक मज़बूत थिया। वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जूं संगीन भञकड़ियूं थी रहियूं आहिनि। दुनिया जे हर फोरम ते कश्मीरी तकरार उजागर कयो। पाकिस्तान जे अमन इस्तेहकाम ते का बि सौदेबाज़ी न कंदासीं।